سورة لقمان. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم. تلك آيات الكتاب الحكيم هدى ورحمة للمحسنين الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم بالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون. अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू। अलिफ लाम मीम। ही आयतूं हिकमत वारे किताब जूं आहिनि जो हिदायत ऐं बाज उन्हनि भलारनि लाइ आहे जेकी निमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं ज़कात ॾींदा आहिनि ऐं उहे आख़िरत जो वेसाहु बि रखंदा आहिनि। उहे पंहिंजे पालनहार जे सिधे रस्ते ते आहिनि ऐं उहे ई छोटकारे वारा आहिनि। وَمِنَ النَّاسِ مَن يَشْتَرِي لَهْوَ الْحَدِيثِ لِيُضِلَّ عَن سَبِيلِ اللَّهِ بِغَيْرِ عِلْمٍ وَيَتَّخِذَهَا هُزُوًا أُولَئِكَ لَهُمْ عَذَابٌ مُهِينٌ. وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِ آيَاتُنَا وَلَّى مُسْتَكْبِرًا كَأَن لَّمْ يَسْمَعْهَا كَأَنَّ فِي أُذُنَيْهِ وَقْرًا فَبَشِّرْهُ بِعَذَابٍ أَلِيمٍ. إِنَّ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ لَهُمْ جَنَّاتُ النَّعِيمِ خَالِدِينَ فِيهَا وَعْدَ اللَّهِ حَقًّا وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ. ऐं माण्हुनि मां को अहिड़ो आहे जो बेहूदीअ ॻाल्हि खे गिनंदो आहे त माण्हुनि खे अणॼाणाईअ सां अल्लाह जी वाट खां भुलाए ऐं उन वाट खे ठठोली करे वठे। उन्हनि लाइ ई ख़्वारीअ वारो अज़ाब आहे। ऐं जॾहिं असां जूं आयतूं खेसि पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि तॾहिं हठीलो थी मुंहुं फेराईंदो आहे ॼण त उन्हनि खे ॿुधो ई न हुआईं। ॼण त संस ॿिन्ही कननि में घबराई आहे, तंहिं करे खेसि ॾुखो ईंदड़ अज़ाब जी ख़बर ॾे। बेशक जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन लाइ नेमत वारा बाग़ आहिनि, मंझि सदाईं रहण वारा आहिनि। इहो अल्लाह जो पको अंजाम ॾिनल आहे ऐं उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। خَلَقَ السَّمَاوَاتِ بِغَيْرِ عَمَدٍ تَرَوْنَهَا وَأَلْقَى فِي الْأَرْضِ رَوَاسِيَ أَن تَمِيدَ بِكُمْ وَبَثَّ فِيهَا مِن كُلِّ دَابَّةٍ وَأَنزَلْنَا مِنَ السَّمَاءِ مَاءً
فأنبتنا فيها من كل زوج كريم هذا خلق الله فأروني ماذا خلق الذين من دونه بل الظالمون في ضلال مبين आसमानन खे थंभन खां सवाइ बणायाई जो खेन ॾिसो था ऐं ज़मीन में जबल विधाई त मतां अव्हां खे धोॾे ऐं मंझि हर जिन्स जा जानवर पखेड़ियाई ऐं आसमान खां पाणी वसायोसूं पोइ मंझि सुठा हर जिन्स जा ओभड़ ॼमायासूं इहा अल्लाह जी बणावत आहे पोइ मूंखे ॾेखारियो त जेकी उन अल्लाह खां सवाइ ॿिया आहिनि तिन छा बणायो आहे बल्कि ज़ालिम पधरीअ भुल में आहिनि وَلَقَدْ آتَيْنَا لُقْمَانَ الْحِكْمَةَ أَنِ اشْكُرْ لِلَّهِ وَمَنْ يَشْكُرْ فَإِنَّمَا يَشْكُرُ لِنَفْسِهِ وَمَنْ كَفَرَ فَإِنَّ اللَّهَ غَنِيٌّ حَمِيدٌ ऐं बेशक लुकमान खे हिकमत ॾिनीसूं चयोसूं त अल्लाह जो शुक्र कर ऐं जेको शुक्र कंदो सो रुगो पंहिंजे जीअ जे नफ़े लाइ शुक्र कंदो ऐं जेको बेशुक्री कंदो त बेशक अल्लाह बेपरवाह सारायल आहे وَإِذْ قَالَ لُقْمَانُ لِابْنِهِ وَهُوَ يَعِظُهُ يَا بُنَيَّ لَا تُشْرِكْ بِاللَّهِ إِنَّ الشِّرْكَ لَظُلْمٌ عَظِيمٌ وَوَصَّيْنَا الْإِنسَانَ بِوَالِدَيْهِ حملته أمه وهنا على وهن وفصاله في عامين أن اشكر لي ولوالديك إلي المصير وإن جاهداك على أن تشرك بي ما ليس لك به علم فلا تطعهما وصاحبهما في الدنيا معروفا واتبع سبيل من أناب إلي ثم إلي مرجعكم فأنبئكم بما كنتم تعملون ऐं यादि कर जॾहिं लुकमान पंहिंजे पुट खे चयो ऐं उन खेसि सम्झायो थे त ऐ मुंहिंजा पुटड़ा अल्लाह सां कंहिंखे शरीक न कर छो त शिरक वॾी बेइंसाफ़ी आहे ऐं माण्हूअ खे संस माउ पीउ बाबति हुकुम कयोसूं जो माण्हू तकलीफ़ जे मथां तकलीफ़ सही खेसि पंहिंजे पेट में खयो ऐं 2 वरहनि में संस बबन जो छॾाइण आहे हुकुम जो मतिलब ही आहे त मुंहिंजो ऐं पंहिंजे माउ पीउ जो शुक्रानो कर जो आख़िर मूं ॾांहुं ई मोटण आहे ऐं जेकॾहिं उहे मूं सां कंहिं खे शरीक करण जी तोखे कोशिश कनि जंहिंजी तोखे का ॼाणप नाहे त संदन उन चवण जी फर्मा बरदारी न कर ऐं दुनिया में साणुनि चङी रीत संगत कर ऐं जंहिं मूं ॾांहुं मुहाड़ कई हुजे तंहिंजी वाट जी ताबेदारी कर वरी अव्हां जो मूं ॾांहुं वरण आहे पोइ जेकी कंदा हुयो तंहिंजी अव्हां खे सुध ॾींदुसि يا بني إنها إن
تك مثقال حبة من خردل فتكن في صخرة أو في السماوات أو في الأرض يأت بها الله إن الله لطيف خبير يا بني أقم الصلاة وأمر بالمعروف وانه عن المنكر واصبر على ما أصابك إن ذلك من عزم الأمور ولا تصعر خدك للناس ولا تمش في الأرض مرحا إن الله لا يحب كل مختال فخور واقصد في مشيك واغضب من صوتك إن أنكر الأصوات لصوت الحمير लुकमान ही बि चयो त ए मुंहिंजा पुटड़ा का बि शइ जेकॾहिं आहिर जे दाणे जेतिरी आहे पोइ उहा पहण में हुजे या आसमाननि में या ज़मीन में हुजे त अल्लाह उन खे आणे हाज़िर कंदो छो त अल्लाह बारीक बीन ख़बर रखंदड़ आहे ऐं मुंहिंजा पुटड़ा निमाज़ पढ़ ऐं चङे कम जो हुकुम कर ऐं मदे कम खां मना कर ऐं तोखे जेका ओखाई पहुचे तंहिं ते सब्र कर बेशक इहे कम हिम्मत वारनि कमनि मां आहिनि ऐं माण्हुनि लाइ पंहिंजे गल यानी मुंहं में घुंड न विझ ऐं ज़मीन में आकड़ सां न घुम बेशक अल्लाह सभु कंहिं हठीले वॾाई कंदड़ खे दोस्त न रखंदो आहे ऐं पंहिंजे घुमण में विचोली चाल हल ऐं पंहिंजो आवाज़ ढरो कर छो त आवाज़नि मां बुछड़ो आवाज़ गॾह जी हींग आहे أَلَمْ تَرَوْا أَنَّ اللَّهَ سَخَّرَ لَكُم مَّا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ وَأَسْبَغَ عَلَيْكُمْ نِعَمَهُ ظَاهِرَةً وَبَاطِنَةً وَمِنَ النَّاسِ مَن يُجَادِلُ فِي اللَّهِ بِغَيْرِ عِلْمٍ وَلَا هُدًى وَلَا كِتَابٍ مُنِيرٍ وَإِذَا قِيلَ لَهُمُ اتَّبِعُوا مَا أَنزَلَ اللَّهُ قَالُوا بَلْ نَتَّبِعُ مَا وَجَدْنَا عَلَيْهِ آبَاءَنَا أَوَلَوْ كَانَ الشَّيْطَانُ يَدْعُوهُمْ إِلَى عَذَابِ السَّعِيرِ न ॾिठो अथई छा त जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो अल्लाह अव्हां खे ताबे करे ॾिनो आहे ऐं पंहिंजूं पधरियूं ऐं ॻुझूं नेमतूं अव्हां ते भरपूर कयाई ऐं माण्हुनि मां के अहिड़ा आहिनि जो अणॼाणाई सां ऐं बिना हिदायत ऐं रोशन किताब हुजण धारां अल्लाह बाबति झगड़ो कंदा आहिनि ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त जेकी अल्लाह नाज़िल कयो तंहिंजी ताबेदारी करियो तॾहिं चवंदा आहिनि त न बल्कि असां जंहिं ते पंहिंजा पीउ ॾाॾा हलंदा ॾिठा तंहिंजी ताबेदारी कंदासूं तोड़ेक शैतान दोज़ख जे अज़ाब ॾांहुं खेनि सॾे थो त बि उन जी पैरवी कंदा छा
ومن يسلم وجهه إلى الله وهو محسن فقد استمسك بالعروة الوثقى وإلى الله عاقبة الأمور ومن كفر فلا يحزنك كفره إلينا مرجعهم فننبئهم بما عملوا إن الله عليم بذات الصدور نمتعهم قليلا ثم نضطرهم إلى عذاب غليظ ऐं जंहिं पंहिंजी मुहार अल्लाह ॾांहुं कई ऐं उहो चङनि कमनि करण वारो बि आहे तंहिं बेशक मुहकम रसीअ खे पकड़ियो ऐं सभिनी कमनि जी पछाड़ी अल्लाह ॾांहुं आहे ऐं जेको कुफर करे तंहिंजो कुफर तोखे ग़मगीन न करे खेनि असां ॾांहुं वरणो आहे पोइ जेकी कयाऊं तंहिंजी खेनि सुध ॾींदासूं छो त अल्लाह सीननि वारो ॻुझ ॼाणंदड़ आहे दुनिया में खेनि थोरो वक़्तु आसूदो करियूं था वरी खेनि सख़्त अज़ाब ॾांहुं छिके नींदासूं وَلَئِن سَأَلْتَهُم مَّنْ خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ لَيَقُولُنَّ اللَّهُ قُلِ الْحَمْدُ لِلَّهِ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ إِنَّ اللَّهَ هُوَ الْغَنِيُّ الْحَمِيدُ وَلَوْ أَنَّ مَا فِي الْأَرْضِ مِنْ شَجَرَةٍ أَقْلَامٌ وَالْبَحْرُ يَمُدُّهُ مِنْ بَعْدِهِ سَبْعَةُ أَبْحُرٍ مَا نَفِدَتْ كَلِمَاتُ اللَّهِ إِنَّ اللَّهَ عَزِيزٌ حَكِيمٌ مَا خَلْقُكُمْ وَلَا بَعْثُكُمْ إِلَّا كَنَفْسٍ وَاحِدَةٍ إِنَّ اللَّهَ سَمِيعٌ بَصِيرٌ ऐं जेकॾहिं खाउन पुछंदे त आसमाननि ऐं ज़मीन खे कंहिं बणायो आहे त ज़रूर चवंदा त अल्लाह चओ त सभु साराह अल्लाह खे जुगाए बल्कि उन्हनि मां घणा न ॼाणंदा आहिनि जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो अल्लाह जो ई आहे बेशक अल्लाह उहो ई बेपरवाह ॾाढो सारायल आहे ऐं जेकी वण ज़मीन में आहिनि से जेकॾहिं कलम थियनि ऐं समुंड जो पाणी उन जी मस थिए उन खां पोइ 7 समुंड ॿिया बि हुजनि त अल्लाह जी कुदरत जूं ॻाल्हियूं न खुटंदियूं बेशक अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे अव्हां सभिनी जो ख़ल्क़ण ऐं अव्हां जो वरी जियारण रुगो हिकिड़े माण्हूअ जे ख़ल्क़ण ऐं वरी जियारण जहिड़ो आहे बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ يُولِجُ اللَّيْلَ فِي النَّهَارِ وَيُولِجُ النَّهَارَ فِي اللَّيْلِ وَسَخَّرَ الشَّمْسَ وَالْقَمَرَ كُلٌّ يَجْرِي إِلَى أَجَلٍ مُّسَمًّى وَأَنَّ اللَّهَ بِمَا تَعْمَلُونَ خَبِيرٌ ذَلِكَ بِأَنَّ اللَّهَ هُوَ الْحَقُّ
وأن ما يدعون من دونه الباطل وأن الله هو العلي الكبير. न ॾिठो अथई छा त अल्लाह रात खे ॾींहं में दाख़िल कंदो आहे ऐं ॾींहं खे राति में दाख़िल कंदो आहे ऐं सिज ऐं चंड खे निवायाई सभु को मुक़रर मुदत तोणी हलंदो आहे। ऐं न ॾिठो अथई छा त जेकी कंदा आहियो तंहिंजी अल्लाह ख़बर रखंदड़ आहे। इहे कम हिन करे आहिनि त अल्लाह ई बरहक़ आहे ऐं त उन खां सवाइ जंहिं बि ॿिए खे सॾींदा आहिनि सो कूड़ आहे ऐं त अल्लाह ई तमामु मथां वॾो आहे। أَلَمْ تَرَ أَنَّ الْفُلْكَ تَجْرِي فِي الْبَحْرِ بِنِعْمَةِ اللَّهِ لِيُرِيَكُم مِّنْ آيَاتِهِ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَاتٍ لِكُلِّ صَبَّارٍ شَكُورٍ. وَإِذَا غَشِيَهُم مَّوْجٌ كَالظُّلَلِ دَعَوُا اللَّهَ مُخْلِصِينَ لَهُ الدِّينَ فَلَمَّا نَجَّاهُمْ إِلَى الْبَرِّ فَمِنْهُم مُّقْتَصِدٌ وَمَا يَجْحَدُ بِآيَاتِنَا إِلَّا كُلُّ خَتَّارٍ كَفُورٍ. न ॾिठो अथई छा त ॿेड़ियूं अल्लाह जे फज़ल सां समुंड में तरंदियूं आहिनि। हिन लाइ त अल्लाह अव्हां खे पंहिंजुनि निशानियुनि मां ॾेखारे बेशक हिन में सभु कंहिं वॾे साबिर शाकिर लाइ निशानियूं आहिनि। ऐं जॾहिं खेनि दरिया जी लहर पाछे वारनि पहाड़नि वांगुरु वेढ़ींदी आहे तॾहिं ख़ासि अल्लाह खे निलो ॾांहुं मुहाड़ करे सॾींदा आहिनि। पोइ जंहिं महिल खेनि भर ॾांहुं बचाराए पहुचाईंदो आहे तंहिं महिल मंझाउनि के विच थरा हूंदा आहिनि। सभु कंहिं अंजाम भञंदड़ बेशुक्र खां सवाइ ॿियो को बि असांजी आयतुनि जो इनकार न कंदो आहे। يَا أَيُّهَا النَّاسُ اتَّقُوا رَبَّكُمْ وَاخْشَوْا يَوْمًا لَّا يَجْزِي وَالِدٌ عَن وَلَدِهِ وَلَا مَوْلُودٌ هُوَ جَازٍ عَن وَالِدِهِ شَيْئًا إِنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ فَلَا تَغُرَّنَّكُمُ الْحَيَاةُ الدُّنْيَا وَلَا يَغُرَّنَّكُم بِاللَّهِ الْغَرُورُ. ऐं माण्हू पंहिंजे पालणहार खां ॾिजो ऐं उन ॾींहं खां बि ॾिजो जंहिं में को पीउ पंहिंजे पुट जे कमु न ईंदो ऐं न पुटु पंहिंजे पीउ जे कुझु कमु ईंदड़ हूंदो। बेशक अल्लाह जो वादो सचो आहे। तंहिं करे न कि अव्हां खे दुनिया जी हयाती ठगे ऐं न कि अव्हां खे अल्लाह बाबति ठगींदड़ शैतान ठगे। إِنَّ اللَّهَ عِندَهُ عِلْمُ السَّاعَةِ وَيُنَزِّلُ الْغَيْثَ وَيَعْلَمُ مَا فِي الْأَرْحَامِ وَمَا تَدْرِي نَفْسٌ مَاذَا تَكْسِبُ غَدًا وَمَا تَدْرِي نَفْسٌ بِأَيِّ أَرْضٍ تَمُوتُ إِنَّ اللَّهَ عَلِيمٌ خَبِيرٌ.
बेशक क़यामत जी ख़बर अल्लाह ई वटि आहे ऐं उहो ई मींहुं वसाईंदो आहे ऐं जेकी गिभेराणियुनि में आहे सो बि ॼाणंदो आहे ऐं कोई जीव न ॼाणंदो आहे त पाण सुभाणे छा कंदो ऐं कोई जीव न ॼाणंदो आहे त पाण कहिड़ी ज़मीन ते मरंदो। तहक़ीक़ अल्लाह ॼाणंदड़ ख़बर रखंदड़ आहे।